हे तो जे कुरान पाक और हदीस में हुक्म है कि जमातुल मुस्लिमीन को लाजिम पकड़ो। आप सिपाही साहबा शाफी हनफी और फिरका वाराना नाम क्यों रखते हैं? जमातुल मुस्लिमीन मजो मसूदी जमात के मुराद वठण ई आ जे इन में शियत इला इब्राहिम लफ्ज़ शिया मजो शिया चवंदा आहिनि इते असां मुराद हूं क मसले जन्नतिन बि रबवतिन रबवतिन जे लफ्ज़ मजो कादियानी चवंदा आहिनि इहो असां वारो रब वो मुराद आ। जीअं अॼु कोई माण्हू चवे नालो हुनजो मूसा हुजे उहो चए पियो कलम अल्लाह मूसा तकलीमा माना मूसा अलाह ॻाल्हायो मूसा जो नालो जो आहे। जीअं अॼु वारो हे मूसा मुराद नाहे जीअं अॼु वारो हे रब वो मुराद नाहे जीअं क़ुरान जे लफ़्ज़ मां हे शियो मुराद नाहे ईअं नबी साईं जे फरमान मां जमातुल मुस्लिमीन ऐं मसूदी पार्टी मुराद नाहे बल्कि मुस्लमाननि जी जमात हिकिड़ा मुजतहिद ॿिया मुक़लिद तव्हां हिननि सभिनी खां धार हो तव्हां बि भलाओ। ईअं अॼु नालो नओं रखाए करे को बि रहे को मोमिन नालो रखाए को मोहम्मद नालो रखाए पोइ चए मोहम्मद रसूलुल्लाह बाबा ॾिसो मां मोहम्मद अल्लाह जो रसूल आहियां तव्हां ईअं था कयो। जमातुल मुस्लिमीन तव्हां कल्ह ठाही आहे छा इन जो नालो नबी साईं खयो हो? इहो ईअं आहे जीअं हाणे कंहिंजो नालो मोहम्मद हुजे उहो चवे क़ुरान में मुंहिंजी रिसालत लिखियल आहे।